मोहम्मद अमीन जोड़े जो वॾी महिरबानियूं असांजे हाणे रिकार्ड पहुचे लाल मलाखड़ा मकली रिपोर्टर आहे मोहम्मद अमीन जोड़े जो भली कारदा जो असांजे रिपोर्टर मोहम्मद अमीन जोड़े जे साहब खे सख्त मुक़ाबलो अदा मेहमान पहुचे लाल मलाखड़ मकली दोस्तों लाल मलाखड़ो मकली टीवी जो रिपोर्टर मोहम्मद अमीन जोड़े जो पतो है वॾी महिरबानियूं मोहम्मद अमीन जोड़े जे साहब जो वरी तान सुहाग रिपोर्टर पतो है मोहम्मद अमीन जोड़े जो वॾी महिरबानियूं लाल मलाखड़े मकली टीवी जो असांजो रिपोर्टर पतो है मोहतरम जनाब मोहम्मद अमीन जोड़े जो एट में इनायत अली खास केली मोहतरम जनाब आशिक हुसैन ज़रदारी पहुंची है लगाओ जो सतारी हाने ठटे दिले जो बबर शेर मानारा मोहतरम मानारा साईं जवार साईं आशिक हुसैन ज़रदारी के यानी मदद सख्त मुकाबला वारे वाह मेहरबानियों मोहतरम जनाब साईं अब्दुल हमीद पहल साहब जो वॾी महिरबानियूं इंतहाई असांजे मेहमान खास चीफ गेस्ट बना करा मोहतरम जनाब जवार साईं आशिक हुसैन ज़रदारी साहब जो वॾी महिरबानियूं और सागत आयल असांजो डिस्ट्रिक्ट चेयरमैन मोहतरम साईं अब्दुल हमीद पहल साहब जी महिरबानियूं नारो के मौला जो बुधाए नारा हैदरी मेहरबानियों पीर साईं इन्हीं सरशाह जी मेहरबानियों केवला साईं पीर अली सरशाह तमाम वॾी महिरबानियूं मोहम्मद हारून कुबार साहब जो ऐं कादी नशीद साबका चेयरमैन मोहतरम साईं कादर बख्श लाखो साहब पहुंचे मोहतरम कादर बख्श लाखो साहब वॾी महिरबानियूं वॾो गुलाम मुस्तफा चौकियो साहब मोहतरम जनाब चेयरमैन अदा सिकंदर लाके साहब जी वॾी महिरबानियूं चेयरमैन इंतहाई मानारा काबिल इकराम साईं सिकंदर लाके साहब जी महिरबानियूं मोहतरम जनाब साईं गुलाम नबी शेख साहब होता है पिन गार्डन जो गादी नशीन है वॾी महिरबानियूं मोहतरम जनाब नज़ीर अहमद खुश इनायत हाणे सुल्तान संगार साहब जे तरफा रईस आशिक हुसैन ज़रदार साहब के पटको बतायो तमाम आयल मेहमान के भली कारदारियों सख्त मुकाबला हाँ असांजो चला सघे सिंध मलस जो सरवार गुलाम नबी शीदी मिले पियो महिमान सां गुलाम नबी शीदी वॾी महिरबानियूं कादर बख्श इलाके साहब जो साबका चेयरमैन साहब जी महिरबानियूं मौजूदा चेयरमैन साईं सिकंदर इलाके साहब अञा नाथो ॻाल्हि ॿुधो थोरो पोइते थींदो मुंहिंजो सोढ़ो साईं पीर अली सरशाह पीर आओ चालू तमाम सख्त मुकाबला वॾी महिरबानियूं इनाम जी ₹1000 रवायत मुताबिक रोज़ानो जी अॼु बि इनाम ₹1000 वॾी महिरबानियूं मोहतरम शेख हुसैन मेमून साहब जी महिरबानियूं हिन महफ़िल में मेहमान खास चीफ गेस्ट मलाखड़ा मुर्शिद साईं हाजी खैर शाह जी अॼु बाक़ायदे हाज़िरी आहे वॾी महिरबानियूं सैयद तमाम इंतहाई खानदानी यार जो यार पर मेहमान वारे वास्ते जी तो करी वारे अब्दुल हमीद बहरवा हार पर पहला सैयद आयशा पहलान गुलाम नबी शीदी पहलान राहब शीदी पहलान ने गुलाशा सदरा करे तो मलर के गुलाशा सदरा करे तो अच्छे पहला रजाक वाह साईं पीर अली संज पीर साईं अली संज साईं जी ये सदा पीरा चालू कादी रशीद केबला साईं पीर सिकंदर शाह मेरा सरकार बरादर जी वॾी महिरबानियूं मोहतरम जनाब साईं गुलाम नबी शेख साहब जी वॾी महिरबानियूं पीर फतेह दरगाह जो कादी रशीद मोहतरम साईं महाराष्ट्र तमाम एक फकीर तबियत है
मौला उनके नवाज़ियो आहे करबला मौला में इमाम हुसैन सलाम जे रोज़े मुबारक ते उन खां पोइ काबतुल्लाह जा हज रसूल जी चुनो से लगे जो तारी दवारा लगाओ तारी आशिक रसूल अच्छे रज़ा शीदी पीर साईं कादिर शीर पीर साईं सिकंदर शाह रोज़ानो नवाज़ बहुत शख्स सिकंदर लाके साहब जी वॾी महिरबानियूं साईं मोहम्मद खान मेमून साहब जी महिरबानियूं दादा जी तमाम दिल मोहम्मद खान मेमून साहब जी महिरबानियूं इंतहाई क़ाबिल एहतराम मोहतरम साईं अब्दुल हमीद पवन साहब जी वॾी महिरबानियूं तमाम की सकावत में ऐलान दर्जे जो सकिया पहला साईं अया शाह के चेले जा सदा मलाजो महिरबानियूं लोहार बरादर के मुश्तमिल कंदा जो लोहार बरादर जी वॾी महिरबानी शाह जी तमाम वॾी महिरबानियूं मोहतरम जनाब कादिर कलंदर साहब जी वॾी महिरबानियूं तमाम वॾी महिरबानियूं साईं गुलाम अब्बास लोहार साहब जूं मोहतरम साईं गुलाम मुस्तफा समी साहब जूं वॾी महिरबानियूं ऐं मीर मुर्तज़ा मेमून साहब जूं इंतहाई वॾी महिरबानियूं मोहतरम साईं अब्दुल अज़ीज़ लोहार साहब जी वॾी महिरबानियूं मोहतरम जनाब एजाज कपुरान साहब जी वॾी महिरबानियूं ऐं मोहतरम मीर वज़ीर कालपुर साहब जी वॾी महिरबानियूं जियालो अकबर मल्ला साहब ऐं नज़ीर मल्ला के साहब जी वॾी महिरबानियूं फकीर फकीर ओ फकीर तू जरा खोटे या कपड़ा करो नहीं ताड़ी वडाओ आशिक साहब वाला सभी मेहमान लगे ताड़ी वडाओ अनाउंसर जिले मटियारी जो मुश्ताक अली मंगरियो पूरे पाकिस्तान जो अनाउंसर मंजल अनाउंसर पहलवान थोड़ी देर वही रहो जेका मेहमान ला करे आगे मानू बिछायो हो साइड में करे तो मुलाकात करी मेहरबानी करे मुलाकात नहीं आनायू अब आया शाह बादले साहब अतफजिया पहलवान खास के लिए रज़ाक शीदी खादो शोर चैलेंज पर पहलवान रज़ाक शीदी मुकाबले को रज़ाक शीदी है अतफजिया इनायत खास के लिए रज़ाक शीदी ये मल्ला क्यों पटल तो असा जो भलो अनाउंसर के तरफ से मोहताज आए जेके पूरे पाकिस्तान में भिक्षा मेलो कराए कलंदर रोलानी सरकार समन सरकार सबन जो एना तो फजिया पहलवान भली जोड़ी इनायत खास के लिए मल्ला क्यों पटल तो पीर साईं सिकंदर शाह तमाम मोहतबर सफे दे मालिक मुश्ताक मंगरिया चलो तो आना सबन दोस्तों में मेरी अपील आना लगे नाम दो वाह खास के लिए कुत्ते वाह अच्छी असा सुनियो बब्बर शी ओतेदार गुलाम नबी शीदी दोस्तों आज लाला गुलाम हुसैन जे सौट जी कराची में शादी हुई लालो खानो राइबर पीर अली सरशाह शिक्षी मोतबर यार जे यार साईं पीर अली सरशाह जेको असांजे मुश्ताक मंगरी सां कचहरी करे वाह दोस्त अली मल्ला ऐं पहलवान बादल मरी या वही न सभई वही न हिकिड़ो मिंट हेना पहलवान वो एक रुपया हर ॻाल्हि ॿुधो पहलवान